नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असी तव्हांखे कैम खबर ॾींदा हलूं त तब्दीली सरकार जी तब्दीली अवाम जूं दाहूं कढी छॾियूं आहिनि। वफाकी हुकूमत पेट्रोल क़ीमतनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। नाणे वारे वज़ारत पेट्रोल क़ीमतनि में वाध जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। जारी थियल नोटिफिकेशन मूजिबि पेट्रोल जी क़ीमत में 4 रुपया इज़ाफ़ो कयो आहे, जंहिं बाद फ़ी लीटर पेट्रोल जी नई क़ीमत 127 रुपया 30 पैसा थी वई आहे। नोटिफिकेशन मूजिबि हाई स्पीड डीज़ल 2 रुपया महांगो कयो वियो, जंहिं बाद हाई स्पीड डीज़ल जी नई क़ीमत 122 रुपया 4 पैसा कई वई है। घासलेट जी फ़ी लीटर अगन में 8 रुपया 82 पैसा वाध नओं अघ 99 रुपया 51 पैसा फ़ी लीटर कई वई। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि लाइट डीज़ल 7 रुपया 5 पैसा महांगो कयो वियो, जंहिं बाद लाइट डीज़ल फ़ी लीटर जो नओं अघ 99 रुपया 31 पैसा मुक़रर कयो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।